सांगड़ मावा खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद क़ाइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ पुलिस आफ़ीसरनि ऐं अहलकारनि खे घुर्जे त अवाम में पुलिस जी साख खे बहितर बणाइण लाइ भरपूर कोशिश कनि। एसएसपी एजाज़ अहमद शेख गॾियल कोशिशुनि ज़रिए मुनज़्ज़म ॾोहनि खे घटाइण। तारीफ़ी इजलास में मातहत पुलिस आफ़ीसरनि खे ख़िताब। एजाज़ अहमद शेख एसएसपी सांगड़ जी चार्ज संभाले वरिती। नए मुक़रर थियल एसएसपी ज़िले जे पुलिस आफ़ीसरनि जो तारीफ़ी इजलास तलब करे वरितो। इजलास में डीएसपी, एडीएसपीओज़, एसएचओज़ ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। ज़िले में ॾोहनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो ऐं मोटरसाइकिल स्नीप चेकिंग ऐं मंशात फ़रोश्त ते गिणतीअ जो इज़हार कयो वियो। उन सिलसिले में समूरनि शिरकत कंदड़नि खे हिदायत कई त ॾोहारियुनि मंशात फ़रोशनि जूं लिस्टियूं नए सिर ठाहे तैयार कयूं वञनि। ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी ऐं मंशात जे ख़ात्मे लाइ सख़्त क़दम खंया वञनि।